अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मा इंदकुम यनफद व मा इंदल्लाहि बाक़ व लनजज़ियन्नल्लज़ीना सबरू अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबतन वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। मुसलमान ज़ाहिर अल्लाह जे पाक कलाम जा सूरत नहल जी आयत नंबर 96 ऐं 97 ब आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। इन्हनि मुबारक आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू कुछ अजीब राज बयान कया, कुछ आसमानी आफाकी कानून बयान कया, पंहिंजे कुदरत जा अल्लाह ताला कुछ दस्तूर ऐं मंशूर बयान कया। पहिरीं आयत रब्बुल आलमीन जल्ल शानहू फरमाए त मा इंदकुम यनफद, तव्हां वटि जो कुछ मौजूद आहे इहो फना थी वेंदो। यनफद इन जी माना यनक़दी व यफना व यज़ूल। जो कुछ तव्हां वटि आहे, तव्हांजे मिल्कियत में, तव्हांजे हथनि में, तव्हां वटि जो कुछ मौजूद आहे, अल्लाह फरमाए थो त इहो हिकिड़े ॾींहुं फना थी वेंदो, ज़ाइल थी वेंदो, खसिजी वेंदो, फुरिजी वेंदो। तव्हां खां त फुरिजी वेंदो, पर इहा शइ जेका तव्हां वटि आहे सा हिकिड़े ॾियारे फना थी वेंदी, ख़तम थी वेंदी। तवज्जो मुड़े रब्बुल आलमीन फरमाए थो वमा इंदल्लाहि बाक़, जो कुछ अल्लाह वटि आहे इहो हमेशा बाक़ी आहे। तव्हां वटि जो आहे इहो ज़ाहिर थी वेंदो, ख़तम थी वेंदो, फना थी वेंदो, पर जो कुछ अल्लाह वटि आहे
उनके सवाल नहीं, उनके फना नहीं, अल्लाह और जो कुछ आए वो बाकी रहोगे। इंसान उन्हें जो वजूद खुद फानी है तो उन्हें के हथ में जो जल्ला जनवालियों को फानी। मसलन मुझे हथ में मुझा बच्चा है, मुझी जाल मुझो घर जे मेरा हाथ मुझो दुकान मकान कारोबार मुझा लटा कपड़ा है, मुझी माल मुझी मिल्कियत जो कुछ मुझे हथ में आए, मुझी मिल्कियत में जो कुछ अल्लाह ॾिनो आहे इहो सदाईं रहण वारो आहे। सुभान अल्लाह। जंहिं फल इहो ख़त्म थी वियो, बातिल थी वियो, फना थी वियो, पर अल्लाह की ज़ात जे खज़ाननि में, रब जे क़ुव्वत ऐं कुदरत में, अल्लाह जे दस्ते कुदरत में जो कुझु आहे उनखे फना न आहे, वो हमेशा बाक़ी रहण वारो आहे। इनमें राज कियो आहे त तव्हां जो कुछ तव्हां वटि आहे उन ते भरोसो न कयो, छो त इहो फना थियण वारो आहे। जो कुछ अल्लाह वटि आहे उन ते भरोसो रखो, बाक़ी रहंदो। ॻाल्हि सम्झी जी? अल्लाह सभिनी खजाननि जो मालिक आहे। अल्लाह वटि नेमतुनि जा खुद खजाना है, इतना खजाना है जो सारी दुनिया बल्कि सारी मखलूकात जो जरूरतूं पूरियूं करे, हिकड़े वक्त में सभिनी के जरूरतूं पूरियूं करे ॾिए त अल्लाह जे खजाने में एतिरी बि जाइ खाली न थींदी त इहे आंगुर ॿोड़े सघे। खजाना वही भरिया पूरी मखलूकात जो हाजतूं ज़रूरतूं इंसाननि जूं जिन्ननि मलाइकनि मखलूकात जो ज़रूरतूं इहे हिन जीअं समुंड मज़ा झिरकी चोंग भरींदी। समुंड मज़ा का झिरकड़ी चोंग भरे तो समुद्र में का खोट ईंदी, समुद्र जे पानी में का कमी ईंदी। अल्लाह का खजाना ये भरपूर है। इंसान ठोकर तने तो खाए, परेशानी तने तो ॾिसे, गणतियूं फिक्र तने तो ॾिसे जॾहिं भरोसो उन शयुनि ते थो रखे जेके उन जे हथ में वो ज़ाहिर थी रहियो। मसलन पुट मुंहिंजो आहे, पर मुंहिंजो जवान पुट मूंखां रब घुरे वियो, मां छा कंदुसि? फना थी वियो, मूंखां भुलिजी वियो। जा शइ मुंहिंजे हथ में आहे, अॼु न सुभाणे न पढ़ी या मूंखां भुलिजी वेंदी, मूं वटि सदाईं न रहंदी। हथां कि मुंहिंजे बदन जा कपिड़ा बि मूंखां भुलिजी वेंदा, पर जा शइ मुंहिंजे रब वटि आहे बाकी या फुरबी न फना न थींदी, खत्म न थींदी, ज़ाहिर न थींदी। अल्लाह फरमाए थो त तव्हां मूंॾे रुजू थियो, मुंहिंजे खज़ाननि ऐं मुंहिंजे कुवतुनि ऐं कुदरतुनि ते भरोसो रखो, मां तव्हांखे कॾहिं बि ॾुखियो न छॾींदुसि। तव्हां ॻाल्हि सम्झी आहे? ऐं अॻिते रब फरमाए थो वलनजज़ियन्न الذين صبروا अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। लाम ताकीद जो पोयो नून सकीलो इहो जॾहिं लनजज़ियन्नहुम इहो लाम अचे अरबी ॿोली में पुछो नून अचे शद वारो तो इन मां कसम जी माना निकरंदी है। अल्लाह फरमाए तो कसम सां तो चवां त ज़रूर बिल ज़रूर ही वाक़ियो थींदो। मां रब जो ऐलान कयां, कसम कसमी तव्हां सां ॻाल्हि थो कयां त हीअं थींदो वलनजज़ियन्न
सबरू जेके सब्र सा कनी मुझे तकलीफ पैदा छे उन्हीं और पूरे वटा मुझे नेमत नेमल पूरे वटा उन्हें ते तवा सब्र कयो त मुझो कसम सा तवा सा वायदो आ त उआ जेका पूरी समन उन्हें का भली शे मारो खुदा मिले कसम सा तो जवा जरूर बिल जरूर कसमा कसमी गाला अजर बींदुस बदरो बींदुस उन्हनि माण्हुनि खे जेके सब्र था कनि जेके नेमत ते फुरजी वञण ते सब्र था कनि उन्हनि खां अल्लाह जी ॾिनल नेमत खां फुरजी वई उन ते सब्र कनि था उन्हनि सां मां कसम सां थो ऐलान कयां त जेको फुरियो अथव न उन खां अञा भली शइ हुनखे पर शर्त आहे शर्त कहिड़ो आहे सब्र तकलीफ़ ईंदी ज़िंदगी में दुख दर्द परेशानी ऐं नेमतूं जेके मिलियल आहिनि छो त गानी थियण वारियूं आहिनि असुल शइ उन्हनि खे बका आहे कोन जटा आहे कोन उहे कॾहिं न कॾहिं घुरिजियूं तव्हां मुंहिंजे करे का शइ घुरिजी वञे त रण न कयो बाका न कयो धर्म न कयो कूकू न कयो छा कयो सब्र कयो तव्हां सब्र कयो मुंहिंजो वाइदो आहे तव्हां सां त उन खां भलो बदिलो ॾींदुसि या कोड़ी शे या उन्हें का अन्या का भली शे जेका तव्हां सोची न हुजे जेका तव्हांजे ज़हन में अकुल में सोच में समझ में ही न हुजे एॾो भलो बदिलो मां तव्हांखे ॾियां मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे कसम कसम ॾिसो हे अल्लाह जो क़ुरान ऐं केॾो चिटन लफ़्ज़नि में अल्लाह ताला पंहिंजे माण्हुनि सां वाइदो करे छॾियो पर शर्त हिकिड़ो आहे त तव्हां सब्र कयो दुख ॾुजरा दर्द तकलीफ़ूं नेमतुनि जो फुरिजी वञण कॾहिं बचो विछड़ी वियो ज़ाल विछड़ी वई या कॾहिं कारोबार में नुक़सान थी वियो कॾहिं तव्हांजे माल मिल्कियत में नुक़सान थी वियो त तव्हां घबरायो न दिलगीर न दुनिया शइ हुई फानी थियणी हुई पर रब जा खज़ाना त भरिया पिया आहिनि उहे त बना कोन थिया आहिनि उहो तव्हां सां फ़ाइदो थो मिसाल कॾहिं ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मिसाल ॾींदा आहिनि ऐं मिसाल सां ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे मसलन ही मुझो मुरीद अल्लाह बचाए हिनखे मां 50 रुपया अहिड़ा 50 मूं वटि ढेर रखिया उन्हनि मां हिकिड़ो नोटड़ो हिनखे न लॻे मूं वटि अहिड़े 50 मिसाल हाणे ही जदों बस जेको आहे सो 50 जेको मूंखे मिलियो बस इहा ई शइ सही थो सोचियो जी हिनखे ईअं न सोचणु खपे त इहो 50 चोरी थी सघे थो किरी बि सघे थो हले थो कढी वञे वाट सां जी भला ज़रूरत में कपाए बि छॾी खपी वियो 50 जी कहिड़ी हैसियत आहे पर ही ईअं चवे त हिन 50 ते भरोसो न आहे जे हथ मां मूंखे मिलियो आहे न सचो मुरीदी हो इन्हें 50 ते भरोसो न रखे पर 50 ॾियण वारे खे छो त इहो 50 मिलियो आहे घुरिजी वियो
पर जितो आयो आ उन्हें के खात्मो थियणो ई बिला तशबीह बिला मिसाल असां वटि जो कुछ आहे न की हो जेको तार में मिलियो आहे कुछ मूंखे मिलियो आहे कुछ हिनखे मिलियो आहे मिलियो नहीं को हिनखे मिलियो आहे कुछ हिनखे मिलियो आहे कुछ हिनखे मिलियो आहे एकी को घुमायो भला ॾिनो अथई न ॾिनो कंहिंखे ॾिनो अथई पर अलाह फरमायो जेको तव्हांखे मिलियो आहे इहो छोड़ो ऐं मूं वटि खज़ाना आहिनि अलॻि फुट भरिया पिया आहिनि तव्हां जेको मिलियो आहे इने ते शुक्र कयो भला जे भुलिजी वञे त सब्र कयो घबरायो न इने जेको मिलियो आहे इने ते भरोसो न रखो मुंहिंजे खज़ाने ते भरोसो रखो तव्हां वटि जा शइ उहा ख़तम थी सघे थी पर जेको मुंहिंजे खज़ाने में आहे उनखे ज़वाल न आहे उनखे फनाइयत न आहे तव्हां ॻाल्हि सुठी जो कुछ मिलियो आहे जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मौला जेको ॾिनो अथई को बि मुंहिंजी औकात खां वधीक ॾिनो अथई पर मां सम्झां थो शुक्र करण वारो को हूंदो जंहिंखां कुझु दफ़्तर खोली थो साईं मूंखे हीअ तकलीफ़ मूंखे हीअ तकलीफ़ मूंखे खोट जूं ॻाल्हियूं कंदो शिकायत जूं ॻाल्हियूं कंदो तकलीफ़ जूं ॻाल्हियूं कंदो जेके नेमतूं मिलियूं आहिनि ॻाल्हि ई न कंदो वो साईं जा समाया तकलीफ़ुनि जी ॻाल्हि करे उहा बि तव्हां सुन त केॾियूं रमज़ूं रुगे जेका तोखे सिहत ॾिनी अथई न ॿाहूं रुॾे थो हली जंहिंमहिल कपिड़ा पाए काटन जाए ॿाह रुॾे थो हली सुभाणे लख जी लोटा इहो तुंहिंजो ज़मीन ते हलण बि वॾी रॿजी पई तो जहिड़ा हज़ारे माण्हू आहिनि जिन खे कलियूं कोन्हनि उहे वीचारा ज़मीन ते रेड़ियूं था ॾियनि के ॿिनि चेयर ते वेठा आहिनि छा इहो रब जो तुंहिंजे एहसान कोन्हे जो ॾिनो अथई गॾु ॾिनो अथई जो मिलियो आहे उन ते सब्र कर भला जेकर उन मिलियल नेमत मां का शइ अलाह फुरे वठे त दिलगीर न थी घबराए न परेशान न थी दान न कर डाको न कर चओ त इन में राज मुझे घुरायो त घुरजी मर्ज़ी फकीर साहब बेठो सो मुरीद जेके थे तव्हांजो जेको कुत्तो हो सो मरी वियो कुत्तो मरी वियो जहाज़ी कुत्तो तव्हांजो मरी वियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह भलाई हूंदी वरी थोड़ी देर गुज़री मुरीद आयो साईं वो तव्हांजो कुकुड़ जेको हो न उहो मरी वियो कुकुड़ वो इने गुराज़ हूंदो शुक्र आहे वरी मुरीद आयो साईं तव्हांजो जेको घोड़ो हो न उहो मरी वियो अल्हम्दुलिल्लाह इने गुराज़ हूंदो भला जी ॾिनल शइ अलाह घुराई मुरीद बैठे त तो खड़ा जो चौकीदार वो मरी वियो त शुक्र अल्हम्दुलिल्लाह वरी कुकुड़ मरी वियो अल्हम्दुलिल्लाह वरी जे घोड़ो मरी वियो अल्हम्दुलिल्लाह रात थी त उन शहर में के धाड़े लॻिया सॼे ॻोठ खे ॿुहारो ॾेई जेको ज़मान जे वटि खणी फकीर जो घर पासाइतो हुजे न का कुते जी भौंक न को घोड़े जो हिड़कण न को कुकड़ जी बांग धाड़े सॼो हे घर सुञो हिते केरु आहे ई कोन उहो हिकिड़ो घर रहिजी वियो बाक़ी सॼो घुरिजी वियो सुबुह जो कोट वारा कहंदा हवा मुंहिंजी त ठीक थी हवा मुंहिंजो बुहारी नहीं खड़ी हवा मुंहिंजी त हीअ अचे वई मुंहिंजी ही अलाह ताला जो हलियो फकीर खां पुछंदी बाबा मुंहिंजो जेको आहे सो आहे थोरो नुक़सान थियो उन जे करे अलाह ताला वॾे नुक़सान खां बचाए छॾियो समझो था न
फरमाया थी सके तो इन्हें थोड़े नुकसान जे करे अल्लाह के बड़ी मुसीबत का लागे बचाए तो सुभान अल्लाह हाय 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 यार तो अपनी जिंदगी जो यो दस्तूर बनायो तो जो कुछ रब ॾिनो आहे उनखे घटि न सम्झो जो गंज वाले को रब ॾिनो जेको रब ॾिनो आहे मालिक तुंहिंजा हिसा पर कीअं कोन्हे माण्हुनि जी तबियत कीअं कोन्हे करोड़पति आहे चवंदो हल मूंखे तोखे लैंड क्रूज़र आहे न फलाणे खे जेका आहे सा BMW आहे मूं वटि BMW कोन्हे साइकिल वारो चवे थो त मूं वटि मोटरसाइकिल हुजे मोटरसाइकिल वारो चवे थो त मूं वटि भला ॿियो न त अंडो हुजे कार मिली जे अंडो मिली आहे चवे थो मूं वटि टूटी हुजे टूटी वारो वरी चवे थो मूं वटि पेजारो हुजे पेजारो वारो चवे थो मूं वटि लैंड क्रूज़र हुजे बिजली वारो चवे थो पखो हुजे त ॿुधी थो भला पखे वारो चवे थो त नंढड़ी हल्की फुल्की एसी लॻाया एसी वारो चवे थो सॼो बंगलो मुंहिंजो सेंट्रल एयर कंडीशन हुजे खुश केरु कोन्हे भूंगी वारो चवे थो झुगी वारो चवे थो भला कच्चुनि सिरुनि जो घर ठारायो कच्चुनि सिरुनि जे घर वारो चवे यार हुनजो पको ख़राब मुंहिंजो मुंहिंजे घर सीमेंट ते पको वरी पके घर वारो चवे थो त मां समझी मुंहिंजो बंगलो को हुजे केरु खुश कोन्हे जो रब ॾिनो आहे मां खुश केरु कोन्हे तव्हां सभई पाण ॿुधो शामिल कया पुट कीअं आहे जो रब ॾिनो आहे न चओ अल्हम्दुलिल्लाह मौला तुंहिंजी महिरबानी जो ॾिनो अथई तुंहिंजा शुक्र सम्झो था शादी रहमतुल्लाह अलैह चए पियो जुती कोन हुयसि पैर पिया सड़न गर्मी काणो पेरे उघाड़ो ज़मीन तती कि मौला मूंखे जुती न ॾिने पैर सां सड़न पिया पर उन ॾिसई त हिकिड़ो माण्हू आयो हुन जा ॿई पैर मुरनि खां कटियल हुया घोड़ियुनि ते पियो हले चई मौला तुंहिंजा शुक्राना भला जुती न ॾिनई पैर त ॾिना सम्झो था हिकिड़ी हदीस ॿुधो था जो या खरी दिल खुश थी वेंदी तव्हांजा मुड़िया सही मुस्लिम में हदीस आहे हज़रत सुहैब रूमी रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था मदीने वाले साईं फरमाया अजबन लिअम्रिल मुमिन मोमिन पाने जो मामलो अजीब मोमिन पाने की जिंदगी अजीब मोमिन पाने जो कम जो अजीब कीअं इन अमरहु लहू कुल्लुहु खैर उन्हें जे सभिनी कमन में खैर सभिनी कमन में भलाई आहे वलैस ज़ालिक लिअहदिन इल्ला लिमुमिन ऐं इहो मामलो बे कहीं सां न आहे सवाइ मोमिन उनजो मामलो अजीब आहे मोमिन जो मामलो मोमिन पाने जो मामलो ॾाढो अजीब आहे कीअं अजीब आहे इहो मामलो सवाइ मोमिन जे बे कंहिं सां न आहे कीअं इन असाबतु सर्रा अशकर जे नेमत मिली कुशादगी मिली सुख मिलियो शुक्र कंदो नेमत मिली खीर मिलियो पुट मिलियो हुस्न मिलियो जवानी मिली घर मिलियो नौकरी मिली सिकिल जो पुटड़ो जाओ छा कंदो छा कंदो शुक्र कंदो फकान खैरल लहू मुझे शुक्र तो करे तो ने जेला उन्हें में भलाईया अजरा सवाबा ज़ाल सा सुतो मुझे घरवाली सा गजो उन्हें में उन्हें के अजरा सवाबा साबित जो थी सब पर भी ख्वाहिश पूरी करने में सवाबा पर फरमाया ख्वाहिश वनी पे के और सब पूरी करे गुनाह थी न पर फरमाया
साबन चो से हा गुनाह थी तो पर फरमाए जे करे पंजी घर वाली सवाब पूरी करे ना उन्हें जेला उन्हें में अजर ही सवाब खुशी पंजी करे उन्हें में अजर ही सवाब हर नेमत जेका नंढिया या वडिया उन्हें ते छा जो करे शुक्र उन्हें जिला अजर ही सवाबा वइन असाबतु दर्रा सबर फकान खैरुल लहू जे दुख वालो गम आयो परेशानी आई बीमारी आई मुसीबत आई सब्र तो करे तो सब्र में उन्हें जिला अजर ही सवाबा हेडो में भलाई होनो जी भलाई ये मिली जो शुक्र कई अजर न मिलो सब्र कई अजर मिली जो तो ईद न मिलो तो रोज़ो रोज़े में सवाब आना न मिलो तो रोज़े जो अजर सब्र कई अंजे मिली जो तो शुक्र कई उन्हें में अजर सवाब साईं फरमाता मोमिन जो बाने जो मामलो अजीब आई वो मामलो के कहीं सा ना है सनाए मोमिन जो तो मोमिन सब्र वारो शुक्र वारो हुंदो आखिर इने गाल जे असां के अमल नहीं या आपके समझ में अची वने ना तब गंज थी सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो मन उतिया फशकर वबतुलिया फसबर वज़लम फस्तगफर वज़ुलिम फगफर थुम्मा सकत फक़ालू या रसूलल्लाह मा लहू क़ाल उलाइक लहुमुल अम्न व हुम मुहतदून साईं फरमायो तो जे मानू के नेमत मिली शुक्र कये तकलीफ मिली सब्र कये का नाइंसाफी की गाल थी वैसे अल्लाह का माफी वरतई के उन सा नाइंसाफी कई जुल्म कयो तो उन्हें के बख्शे छड़ी ये चीज उन चुप थी साहब तो या रसूल अल्लाह चुप थी भला इनन दिल अच्छा है ये देखे तो आका जो गणा इनन दिल अच्छा है साईं फरमायो इनन दिल अल्लाह वटा अमनवा ये हिदायत वारा है नेमत मिली शुक्र कयो तकलीफ मिली सब्र कयो गुनाह थी और माफी वरतम उन सा के नाजायज़ी नाइंसाफी कई तो बख्शे छडियो इनन जेला अल्लाह वटा अमन यमाना इनन जे इनन के रब फरमाए तो ये हिदायत वाला है सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये हदीस अजीब है सही मुस्लिम में जामे तिरमिज़ी में रिवायत साईं फरमाता मसलुल मोमिन का मसल ज़रए ला तज़ालु रियाह तुसीबुहु मोमिन बाने जो मिसाल छटा ले गाह वांगुरु कचड़े गाह वांगुरु हुंदो कचड़ो गाह ताने जो छटा लो बरसी तारी गाली मानो हवाऊं पे रोटी जी हिकड़ी जाए ते बीठल न हुंदो करार न हुंदो पियो रुटंदो पियो छुमंदो पियो झूटंदो करे हेडे वञी लगंदो केमल हेडे लगंदो ओ भर जी हवा ओलह ते ठगा कराईंदस ओलह जी हवा ओ भर ते गिराईंदस पखण जी हवा उतर ते गिराईंदस पर बाण न पटे सुभान अल्लाह कुर्बान वजा मदीने वाला तुझे मिसाल दे साईं फरमाया तो मोमिन नहीं है तो कदे कर्ज जी हवा लगंदी कदे बीमारी जी हवा लगंदी कदे माइटर मुसीबत
कड़े ओड़े पाड़े वरन दी तकलीफ मिलंदी कड़े कोरोना जी वई कड़े वरी काकड़ कोरोना का कोरोना जी मुसीबत हुई पर ये मुसीबत जेका हींअर आई है अल्लाह जो पनाह दे रखो एड़ी महंगाई मुंह पंहिंजी जिंदगी में न ॾिठी तव्हां ॾिठी हुजे त ॿुधायो साईं फरमाइनि था त इहे हवाऊं पियूं घुलंदियूं पियूं उनखे केराईंदियूं कॾहिं हेॾे कॾहिं होॾे हिकिड़ी जाइ ते करार इहो मोमिन जो मिसाल आहे ऐं साईं फरमायो वमसलुल मुनाफिके कमसल शजरतिल उर्ज़ ला तहतज़ु हत्ता तस्तहसिद मुनाफिक माण्हू जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु सुनूबर जो वण सिधो उभो खड़ो हूंदो आहे न हवा डोलेसि न ज़मीन ते लॻे न को उन में लचक हूंदी आहे उभो बीठो हुजे सुनूबर जो वण ओचितो वॾो को तूफ़ान आयो ठाको करे वियो मिसाल था समझो न समझो जे सुनूबर जो वण उन जे बदन में लचक न हूंदी आहे लुटंदो न आहे लंघंदो झूकंदो न आहे घुमंदो न आहे हिकिड़ी जाइ ते खड़ो बीठो हूंदो आहे बस बस हल्की फुल्की हवा उनखे रोटींदी न ओचितो वॾो को तूफ़ान आयो न धूड़ियो करे वञी किरंदो हिकिड़े ई भेरे सां पर मोमिन छटाले जे गाह वांगुरु पियो लुटंदो पियो झूमंदो समझ में आयो बीमारी आई केॾी मथे में सूर केॾी पेट में सूर वरी हिन कोटड़ी वारे डॉक्टर फ़ाइदो न वरी हैदराबाद जो फ़ाइदो न वरी कराची बीमारी तकलीफ कॾहिं दर्द कॾहिं ज़ाल नसीबे बस परचाए उमर के वठी आयो साईं फरमाया मोमिन पाले के ये तकलीफ क्यों लौटी जो हिकिड़ी जाइ ते करार कर इहा बद मोमिन हुजण जी निशानी आहे ऐं मुनाफिक उभो सिधो बीठो आहे सुनूबर जे वण वांगुरु ओचितो हार्ट अटैक जो कीड़ो त सां तव्हां चवंदा त साईं वेठे वेठे साह निकिरी वियुसि न बीमारी ॾिठई न सकरात ॾिठई न तकलीफ़ ॾिठई वेठे साह निकिरी हुज़ूर फरमाईंदा इहो मुनाफ़िक़त जो मौत आहे मुनाफ़िक़ थी मरियो ओचितो मौत अची वियो न उनखे तौबा जी तौफ़ीक़ मिली न कंहिंखो हक़ बख़्शाए सघियो न उनखे कर्ज़ हुयो उहो ॾेई सघियो न कंहिंखे नसीहत करे सघियो न का पंहिंजी जिंदगी की ख्वाहिश पूरी करे सके बैठे बैठे मौत अची वियो इहो मुनाफ़िक़त जो मौत आहे मोमिन तकलीफ़ ॾिसी चुड़ी चुड़ी बीमारी दर्द तकलीफ़ ॾिसी पोइ दुनिया तां न ॾींदो तव्हां असांजो ज़हन कहिड़ो आहे ऐं असांजो दीन असांखे छा थो सेखारे असां सोचींदा आहियूं न साईं फलाणो वॾे वारो साहब साईं वेठे वेठे साह हलियो बाबा इहे अथई दिमाग़ रोज़े ते कोन्हे हो फलाणो मुनो उहो बाबा चुड़ी 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 मुंहुं बीमारी तकलीफ़ ॾिसी को मुंहुं वॾे वारो साहब वियो त वेठे वेठे साह निकिरी वियुसि मदीने वारो तो फरमाए हे जेको दर्द तकलीफ़ ॾिसी मरे थो इहो ईमान जो मौत आहे इहो जेको वेठे वेठे हलियो पियो न इहो मुनाफ़िक़त जो मौत आहे कुरान करीम असांखे मुनाफ़िक़त जे मौत खां बचाईंदो रब शल असांखे ईमान वारी ज़िंदगी ॾींदो ईमान सां लाॾाणो नसीब तव्हांखे ॻाल्हि सम्झ में वेठी आहे सुभान अल्लाह मदीने वारे ॾींहुं मुंहिंजे लजपाल नबीअ फरमायो त हिकिड़ो असाबी सॻोरो
उन्हें अर्ज़ कई या रसूल अल्लाह अय्युन नास अशद्दु बला या रसूल अल्लाह इंसानन मां सभिनी खां वधीक तकलीफ़ के ईंदियूं आहिनि सभिनी माण्हुनि मंझां इंसाननि मंझां सभिनी खां वधीक तकलीफ़ के ईंदी आहे मदीने वाले साईं फरमाया त अल अंबिया सभिनी खां वधीक तकलीफ़ूं नबीअनि खे सुभान अल्लाह सुम्मल अमसर फल अमसर को नबीअ जा पैरोकार उन्हनि जा असाबनि जा असाबी ताबई तब ताबई वलीय बुजुर्ग अल्लाह वारा तकलीफ़ूं वधीक इन्हनि खे सुभान अल्लाह दुख ॾोजरा वधीक इन्हनि खे ईंदा आहिनि कॾहिं सोनो हुसैन मदीने वाले साईं जे कुलनि ते सवार आहे कॾहिं करबला जे अंदरि रेण रेगिस्तान करबला में कॾहिं नाना साईं जी ज़बान पियो चूसींदो आहे त कॾहिं मैदान करबला में पाणी जी हिकु बूंद न मिलंदी साईं फरमाइनि था त यब्तल रजुल अला हसब दीनिही माण्हू खां परखा आज़माइश एतिरी वरती वेंदी आहे जेतिरो उन में दीनदारी हूंदी आहे फ़इन कान दीनुहु सुल्बन इश्तद बलाहु जेकर उनके दीन में मजबूती पुख्तगी हूंदी आहे त उनखे तकलीफ़ ओॾी सख़्त ईंदी आहे फ़इन कान फी दीनिही रिक़तुन इब्तलाहु अल्लाहु अला हसब दीनिही जंहिंजे दीन में घटताई हूंदी आहे उनखे तकलीफ़ उन हिसाब सां ईंदी आहे जंहिंमें जेतिरो दीनदारी हूंदी अल्लाह उन खां परखा तकलीफ़ उनखे एतिरी ॾींदी तव्हां चवंदा फलाणो गुलो फलाणो निमाज़ी फलाणो ज़िक्र वारो उनखे हीअ तकलीफ़ आई अॼु माण्हू चवंदा अल्लाह वारा मुजाहिद अल्लाह जो नालो था वठनि अल्लाह अकबर जो सदाऊं था हलनि को उन्हनि खे तकलीफ़ को उन्हनि खे दुख आहिनि उहो काफ़िर आहिनि यहूदी आहिनि नसारा आहिनि उहे उन्हनि जे मथां ग़ालिब आहिनि इहा ख़ुदि मोमिन हुजण जी निशानी आहे हैरत लगी कल मुंहिंजी वीडियो ॾिठी हिकिड़ो फलस्तीनी टोकरी अथस काफ़िर जी खट मिठड़ा बाज़ार में ये विराईंदो थो वधे जेको मुंहिंजा बच्चा मुंहिंजा घर जा भाती मुंहिंजी ज़ाल सभु शहीद थी विया आहिनि हिन बमबारी में मां ख़ुशीअ में खट मिठड़ा विराया त मुंहिंजा बच्चा जन्नतुल फिरदौस में ईमान इहो आहे मुंहिंजा दोस्तो मोमिन बानो इहो हेॾी तकलीफ़ आई आहे मिठाई तो विराईंदो वञे मुस्लमानो ऐं अल्लाह उन्हनि खे सूब ॾिनी आहे ऐं दुआ कयो अल्लाह उन्हनि खे मज़ीद सूब हुज़ूर जंगी हदीस आहे मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ी जमात हक़ जे लाइ लड़ंदी रहंदी दुश्मनुनि सां दुश्मनियूं कंदा उन्हनि सां लड़ायूं कंदा पर उन्हनि खे मारे ख़त्म करे न सघंदा हक़ वारा सदाई सुभारा सदाई अरब जो हिकिड़ो मुफ्ती आहे उनजी वीडियो में नेट ते हिकिड़ी क्लिप ॾिठी हिकिड़ी औरत आहे उन ख़्वाब ॾिठो आहे उन मुफ्ती साहब सां बयान किया मुफ्ती साहब अरबी में बयान पियो करे त उन औरत अजीब ख़्वाब ॾिठो आहे चवे थी त मां जंहिं राति हिननि इसराइली जेका अस्पताल हुई उन ते हमलो कयो जंहिंमें 800-900 माण्हू हिकिड़ी जाइ ते शहीद थिया हुया तव्हां ॿुधो हूंदो पढ़ियो हूंदो अस्पताल ते हिननि बमबारी कई उन में 800-900 माण्हू हिकिड़ी राति में शहीद थी विया उन माई चयो मूंखे ॾाढो दुख थियो ॾाढो ग़म थियो ॾाढी परेशानी थी उन परेशानी में मां ज़िक्र पई कयां दुरूद शरीफ़ पढ़ा पई ईअं पढ़ंदे सुतसि अख लॻी त ॾिसां थी त मां मस्जिद अक्सा जो जेको ॿियो मैदान आहे न उते वेठी आहियां
इसांती से बिनी जहान जो सरदार मदीने वाला ताजदार कुर्बदार करीम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें मस्जिद अक्सा के मैदान में मदीने वालों से नहीं मिली उन्हें उम्मत तो मदीने में गया जेड़ा सही जाए जी अब्बे के बड़े बच्चे जो क्या उनको मदीने वाले साहिब फरमाते हैं इन्नमा अना लकुम कमसलिल वालिदिल बलदी जी अब्बू पंजे बच्चन सा मेहरबान हुआ मां मोहम्मद समझ रही है अब्बे का वली करते माई जब मैं साथी तो मस्जिद अक्सा के मैदान में हुजूर जब बैठा है ये गज़ा का मुसलमान हुजूर जल्दी क्या हुआ कि या रसूल अल्लाह सब उम्मत वास्ते असा जब बच्चा शहीद थी या असा दुनियाई शहीद थी या रसूल अल्लाह असा मजलूम थी या तो हुजूर जन फरमाया था सब्र कयो छा तमा ने ॾिठो त मोहम्मद सां मक्के वारनि खे मूंखे तकलीफ़ मुखे मक्के वारनि केतिरी अज़ियत ऐं तकलीफ़ पहुचाई हुई तमामु सब्र कयो वो गज़ा जा मुसलमान चवंदा या रसूल अल्लाह असांखे ॾाढी तकलीफ़ आई साईं फरमाइनि था त सब्र कयो तव्हांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुली विया आहिनि सब्र कयो शहीदन जे लाइ आला का आला जन्नत बेहतरीन आला दर्जो शहीदन जे लाइ बढ़ायो तव्हांजे लाइ जन्नत जे लाइ खुली विया माई चवे थी मां ॾिसां पई उहे गज़ा वारा मुसलमान सरकार ने क्या रोन पिया वना दुखड़ा पिया ॿुधाए नंगड़ा निमाणी दा जीवेती में पालना जीवेती में पालना ऐब न बोलना नंगड़ा निमाणी दा जीवेती में पालना मेरी आंखें बंदियां बेशक गंदियां मेरी आंखें बंदियां ओ ढकी में ना खोलना ऐब न खोलना नंगड़ा निमाणी दा नंगड़ा निमाणी दा जीवेती में पालना गज़ा जा मुसलमान सरकार जे रोन पिया दान पिया ॾिने माई जो ओच तो ॾिसां त हुजूर जे पुठियां हिकिड़ो वॾो लश्कर नज़र आयो वॾा कद बुत वॾा जिस्म जा आम इंसाननि खां वॾा कद काठ वारा उन्हनि जे हथनि में तलवारूं हुयूं उन्हनि जे हथनि में नेज़ाई भाला हुया हुजूर मुर्गी फरमाइनि था घबराया न गज़ा वारो ही लश्कर अची वियो मुसलमान भी धड़का रहे अल्लाह मदद जरूर कंदो कई आई करे तो इंशाअल्लाह सल्लल्लाहु अलैहि
है लाए तरबिया मुझे खेलोरी ये गोरी मुझी जिंदड़ी जतन इसराइल जो इंटेलिजेंस जो साबिक सरबराह उन्हें जो आर्टिकल लिखियो आहे जेको इसराइल जे अखबार में छपियो आहे वो इसराइली अगवान जो चवे सेहूनन जो अगवान जो चवे तो लगे जो हारून ऐं मूसा जो रब असां खां रुसी वियो आहे जो असां के फलस्तीन वारा मारन था पिया असां के हैरत लगे थी त असां जो हेॾियूं टैंकूं हेॾा हथियार हिकिड़ो मुजाहिद जे तो असांजे टैंकुनि खे तबाह बर्बाद करे थो वञे असां सां हमास न थो विढ़े लॻे थो त का ग़ैबी मखलूक काॾे था दुश्मन ख़ुद मञनि था त हुननि सां अलाह जी मदद थी आई थी वेंदी असांजो बि हक़ आहे त असां उन्हनि जे हक़ में दुआ घुरूं उन्हनि मुस्लमाननि जे हक़ में दुआ घुरूं अल्लाह ताला उनकी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमाए बेटा जेके शहीद थिया बिना हिसाब जे उन्हनि जे लाइ जन्नत जेके बच्चा उर्वे गाज़ी आहिनि उन्हनि जे लाइ जन्नत जा वाइदा ऐं अल्लाह ताला मुस्लमाननि जी मदद कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला मदद थींदी साईं फरमाइनि था त मुंहिंजा उम्मतियो तव्हां सब्र कयो जो इन्नल्लाह मस्साबिरीन अल्लाह सब्र वारनि सां गॾु अल्लाह गॾु हुजे जंहिंसां अल्लाह गॾु हुजे उनखे लहर न ॾोटींदो तकलीफ़ूं ईंदियूं इहे चटाले गाह वांगुरु लोटा लोटा ईंदा पर इंशाअल्लाह हक़ वारा सोभारा रहंदा हक़ जी ॿेड़ी लुटे कॾहिं न पुॼे जो हक़ जी ॿेड़ी लुटे पर कॾहिं न पुॼे हक़ वारनि जी ॿेड़ी तरी आहे ऐं तरंदी इंशाअल्लाह ताला त असां सभिनी खे दुनिया जी ज़िंदगी में आज़माइशूं इम्तिहान अचनि उन ते सब्र कजे शुक्र कजे अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहिजे इंशाअल्लाह ताला दुनिया में भी भलाई थींदी आखिरत में भी कामयाबी ऐं कामयाबी नसीब थींदी बारक अल्लाह